सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जमू ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो। अल्लाह तबारक व ताला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे वेझो सिज खां वधीक रोशन चेहरो कंहिंजो हूंदो। हिकु हदीस कुदसी में अल्लाह पाक फरमाए थो, मां हर नमाज़ी जी नमाज़ क़बूल न आहियां कंदो, बल्कि मां उन जी नमाज़ क़बूल कंदो आहियां जेको मुंहिंजी अज़मत जी ख़ातिर आजिज़ी इख्तियार करे, मुंहिंजे पारां हराम कयल शयुनि खां पंहिंजी ख़्वाहिश खे रोके, मुंहिंजी नाफ़रमानी ते इसरार न करे, बुखायल खे खाधो खाराए, बेलिबास खे लिबास पाराए, मुसीबत ज़दा ते रहम करे, मुसाफ़िर खे रिहाइश ॾिए ऐं इहो सभु कुझु मुंहिंजी रिज़ा जे लाइ करे, मूंखे पंहिंजी इज़्ज़त ऐं जलाल जो कसम, उन जे चेहरे जो नूर मुंहिंजे नज़दीक सिज जे नूर खां वधीक रोशन थींदो। उन खां अलावा मां उन जी जहालत खे बुरदबारी, नरमी ऐं ऊंदाही खे रोशनी बणाए छॾींदुसि। उहो मूंखे पुकारींदो, मां उनखे लब्बैक चवंदुसि, मूंखां सुवाल कंदो, उनखे अता कंदुसि, मुंहिंजी कसम खणंदो, मां उनजी कसम पूरी कंदुसि, पिणु उनखे पंहिंजो कुर्ब अता करे उन जी निगहबानी कंदुसि ऐं पंहिंजे मलाइकनि जे ज़रिए हिन जी हिफ़ाज़त कराईंदुसि। जंहिंजी दिलि सख़्तु थी वेंदी आहे उन वटां आजिज़ी मोकिलाए वेंदी आहे। दिलि सख़्तु थियण जा कई सबब आहिनि, उन्हनि मां हिकु सबबु गुनाह करण बि आहे। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फरमान आलीशान आहे, जॾहिं बानो को गुनाह कंदो आहे त उन जी दिलि में हिकु कारो नुक़्तो पैदा कयो वेंदो आहे। जॾहिं हिन गुनाह खां रुकिजी वेंदो आहे ऐं तौबा इस्तिग़फ़ार करे वठंदो आहे त उन जी दिलि साफ़ थी वेंदी आहे, ऐं जॾहिं ॿीहर गुनाह कंदो आहे त उहो कारो नुक़्तो वधंदो आहे, एसिताईं जो सॼो दिलि कारो थी वेंदो आहे। ऐं ही उहा कट आहे जंहिंजो ज़िक्र अल्लाह करीम हिन नमूने कयो आहे। तर्जुमो कंज़ुल ईमान, हरगिज़ न, बल्कि उन्हनि जे दिलनि ते कट चाढ़े छॾियो आहे उन्हनि जे करतूतनि। अल्लाह तबारक